सूफ़ी फ़क़ीर जानन चंद। सिंध धरती जी समूरी तारीख़ तसव्वुफ़ जे रंगनि सां पंहिंजे अमन, प्यार ऐं पंजाइब जा अनेक गुल आछींदी रही आहे। अॼु बि जॾहिं सिंध खे इंतहा पसंदी शिकस्त न ॾेई सघी आहे त उन में तसव्वुफ़ जो कमाल आहे। ओ जानन चंद वेगल पर गुरसा गजा का पड़ी ओ उछले छड़ आकड़ खे तॾहिं मिलई अल्लाह। हैरानी थी इसका जाओ रहना। हिन धरतीअ जे लोकनि मंसूर बिन हलाज खे बि जीअ में जायूं ॾिनियूं त ॿियनि सूफ़ियनि बि हिन धरतीअ जो दीदार कयो। उन्हें अचण खे यादि कर साॻियो रख समा हितां वींदे पोइते कहिड़ो ॿधी वींदे गुलाब। सिंध पंहिंजी मिटी मां अज़ीम सूफ़ी पैदा कया जिन अना जो मौत आणे मोहबतनि जा दर्स ॾिना। तुम्हारी आदेसी थी विया मरियूं मारी। उन्हनि सूफ़ियुनि मां सूफ़ी जानन फ़क़ीर चंद बि गैर मामूली सूफ़ी रहियो आहे जंहिं तर्के दुनिया बजाए समाज लाइ छेड़ियो। महरम चांडियो पंहिंजे मकाले में लिखे थो त सूफ़ी फ़क़ीर जान मोहम्मद जानन चंद 1313 हिजरी बमुताबिक़ 1895 ईस्वी धारे ॻोठ थरड़ी हाजरा जे दीनी आलिम फ़क़ीर मोहम्मद हसन चंद जे घर में जनम वरितो। संदुसि अमर जो नालो रहीमा ख़ातून हो। फ़क़ीर जानन चंद खे मुर्शिद तरफ़ां सादिक अली जो किताब ॾिनो वियो। संदुसि वालिद मौलवी मोहम्मद हसन फ़क़ीर बलूचिस्तान जे हिकु बिरोही घराणे मां शादी कई हुई जंहिं मां खेसि 3 न्याणियूं ऐं 7 फ़र्ज़ंद थिया जिन मां 2 फ़र्ज़ंद मोहम्मद कासिम ऐं अब्दुल रज़ाक चंद नंढपिण में ई वफ़ात करे विया। फ़क़ीर जानन पंहिंजे हयात भाइरनि में 4थे नंबर ते हो। संदुसि भाइरनि खेसि 3 साल हिकु मदरसे में पढ़ण लाइ छॾियो पर क़ुरान पाक जूं कुझु आयतूं ई पढ़ियूं त उन ते मदरसे जे उस्ताद चयो त हीउ कोन पढ़ंदो, वञी धनार कयोसि। हुन उन खां पोइ का बि ज़ाहिरी तालीम न वरिती। तंहिं करे संदुसि इब्तिदाई किर्त झंग में माल चारण ऐं अकेलाई हुई। उन ई दौर में पाण सैयद अब्दुल कादिर जिलानीअ ते एतक़ाद रखंदो हो ऐं हर मुश्किल वक़्त में यादे दस्तगीर जी सदा बुलंद कंदो हो। सूफ़ी फ़क़ीर जानन चंद 11 वरहनि जी ॼमार जो थियो। संदुसि वालिद रहलत करे वियो। फ़क़ीर जानन चंद साईं
न सिर्फ़ु सिंध अंदरि पर जेकॾहिं असां पूरी दुनिया जी ॻाल्हि कयूं या तसवुफ़ जे अंदरि तसवुफ़ जूं जेके रवायतूं आहिनि उन में हिकिड़ी अलॻि शुनाख़्त, अलॻि नाम ऐं हिकु अलॻि तारुफ़ आहे फ़क़ीर जो। जिथे जिथे बि वञिबो त फ़क़ीर जो जेको पंधु आहे, फ़क़ीर जानन चंद साईं जो शुराती दौरु, हारी तहरीक वारो दौरु, वरी मुर्शिद मेहदी साईं ॾांहुं वञण वारो जेको सिलसिलो आहे, ऐं पोइ वरी उन फ़क़ीरी रंग में रंगजी वञण वारो दौरु जेको आहे, त ईअं मुख़्तलिफ़ इन्हनि दौरनि खे विराइबो त तॾहिं ई फ़क़ीर जे पंध सां या फ़क़ीर जे ॻाल्हि सां या उन फ़क़ीर जे सॼे सेर सां असां इंसाफ़ करे सघंदासीं। घण पासाई शख़्सियत ज़ाहिरी तौरु, पर उनजो जेको बुनियादी जेको माना उनजो जेको मुहरिक आहे फ़क़ीर जे फ़िक्र जो, या जेका उनजी जेका निज हिकिड़ी जेका शुनाख़्त आहे सिंध अंदरि, उहा मलामती सूफ़ी वारी आहे। हिकु मलामती ऐं बाग़ियाना रवियनि वारो फ़क़ीर जंहिं पंहिंजे दौर में माना वॾनि वॾनि मज़हबी मामलनि खे खुलियो चैलेंज कयो, बिना कंहिं हिबक जे, बिना कंहिं उन ख़ौफ़ जे, ऐं उनजो सबबु उनजो सबूत अवां वटि फ़क़ीर जी शाइरी वाज़े अवां वटि अॻियां आहे। 1919 ईस्वी में लाड़काणे मां हलियल ख़िलाफ़त तहरीक में पंहिंजे नंढे भाउ बख़्शल चंद सां गॾिजी सियासी ख़िदमत पिणु कयाई ऐं इनक़लाबी शेर चयाई। ईअं ई संदसि शाइरी जोश, जज़्बे, दर्द, हारियन, पोरियत ऐं इनक़लाब जे मौज़ूअनि ते जारी रही। 30 वरियनि जी ॼमार में वारा तेलके जे ॻोठ खटियाण घराणे मां शादी कयाई। खेसि 5 न्याणियूं ऐं 4 पुट थिया। शादी खां पोइ हिकु हिंदू जी ज़मीन ते हारपो कयाई। हिंदुनि पारां हिंदुस्तान लॾे वञण खां पोइ इहा ज़मीन खेसि अलाट थी, पर पाण इहा कोन खयाई। हारी तहरीक में कामरेड हैदर बख्श जतोई सां भरपूर साथ ॾींदे इनक़लाबी नज़म चयाई। करे सुजागी जल्दी जागी, हारी थियो होशियार, बघड़ उथिया अथव खून पीअण लाइ। हारी तहरीक खां पोइ संदसि कलामनि ज़ोर वरितो। इश्क़ हक़ीक़ी जी मेख लॻी, अलाह जो पंध काॾे आ जी जुस्तजू में नित नवां सूफ़ियाणा कलाम ॻाईंदो हक़ ऐं सच जी ॻोल्हा में निकिरी पियो। इलाही इश्क़ में ज़ारो क़तार रोईंदो बुज़ुर्गनि जी हाज़िरी भरींदो रहियो। 1951 ईस्वी में सूफ़ी शाइर मेहदी साईं जहानिया वटि पहुतो। संदसि आमद ते मेहदी सरकार ही कलाम ॻायो। यार अचे थो ॾाढ़ीअ वारो, वॼंदो हाय नगारो, आयो अथव ॾाढ़ीअ वारे जो वारो, वॼंदो हाय नगारो। मोट में फ़क़ीर जानन चंद पंहिंजे अंदर जी और हेठी कलाम में कई। वनहन अकरब वेझा थियोसी, वो जी रम्ज़ लेंदे हों, मोहब्बत मस्तो मस्त बनाया, दूंहा दर्द दुखेंदे हों, तन विच तारा किरन पचारा, वैदत नाल वॼेंदे हों। मेहदी सरकार जे मुरीद थियण खां पोइ संदसि अंदरि वधीक उजरो थी वियो। जानन साईं सां पंहिंजो लॻाव जेको आहे 2012 खां रहियो आहे। वॾा साईं जन त पंहिंजी साम्हूं कोन अची सघिया, असां अॻ में बका ते हलिया विया। नंढे साईं जूनियर जानन साईं सां पंहिंजो 2012 खां वठी लॻाव रहियो। अक्सर करे पंहिंजो राग सां काफ़ी शौक़ु रहियो आहे, छो जो राग जेको हूंदो आहे, राग हिकिड़ो रूह जी ग़िज़ा थींदी आहे। ऐं उनखां अलावा साईं जन वटि जेको मकतब आहे उहो इंसानियत जो ऐं इंसाननि खे सुठे दर्स ॾियण जो जेको आहे फ़िकिर आहे। साईं जन खां पाण इन जे करे घणो मुतासिर आहियूं जो इंसान ज़ात खे अवल रखनि था। तो असांखे जेको जानन साईं जी दरगाह खां जेको असांखे दर्स मिले थो, सबक़ मिले थो, त बाबा इंसान जी ख़िदमत कयो। हीउ अहिड़ो माना पंहिंजो दौरु हले थो पियो जंहिंमें असांखे काफ़ी हेॾे होॾे मुंझायो थो वञे। उन दौर में हिकिड़ी दर्सगाह आहे जानन साईं जी, जेका असांखे इंसान सां मुहबत करणु सेखारे थी। ऐं हालांकि असल में आहे बि ईअं त असांखे इंसान सां मुहबत करणु खपे,
छो जो जेकर इंसान सां मोहबत नथा करे सघूं, असांखे इंसान सां मोहबत करण जी ख़बर ई कोन्हे का, त ॿी असां कहिड़ियुनि शयुनि खे अपनाए सघूं था, ॿिया असां कहिड़ा रस्ता वठी सघूं था। ऐं तसोफ़ माना हिकिड़ो आहे मज़लूम ऐं महकूम जेके माण्हू आहिनि उन्हनि जो आवाज़ आहे। सदर अयूब ऐं पोइ वज़ीर आज़म ज़ुल्फ़कार अली भुट्टे आॾो अवामी शाइरी पढ़ियाई। सखर जेल में अयूबी मार्शल लॉ वारे दौर में क़ैद पिणु काटियाई। जॾहिं खेसि आज़ादु कयो वियो त ज़िद करे बीही रहियो त मूं ते वॾेरे हाजी उमर फुलपोटे वारनि जेको केस कयो आहे उहो दुरुस्त आहे ऐं मूंखे उन जी माफ़ी न पर सज़ा खपे। ईअं 10 महीननि जी जेल दौरान पाण ॻाईंदो वॼाईंदो पंहिंजो इश्क रिझाईंदो रहियो। उते ई मेदी सरकार जी इजाज़त सां संदसि पहिरियों तालिब मोहम्मद पनाह तहीम थियो ऐं जेल मां निकिरण खां पोइ संदन मुरीदी जो इहो सिलसिलो वधीक पुर असर बणिजी वियो। पाण नफ़ी में गुज़ारण लॻो। संदसि हेठियों कलाम मशहूरु आहे त विकामी वियासीं दिलबर जे दर ते, कंदो कुर्ब पंहिंजो बाने जे घर ते। नंढपिण में ई फ़क़ीर साईं जे मिज़ाज में संजीदगी ऐं दर्दमंदी पीही वई। पाण अञा बलूगत में बि न हुआ त शाइरी शुरू कयाऊं। ईस्वी में जॾहिं खिलाफ़त तहरीक जी हलचल शुरू थी, जंहिंमें मुसलमान ऐं हिंदू हिकु तरफ़ थी अंग्रेज़नि जा मुखालिफ़ थिया, उन तहरीक जा फ़क़ीर साईं ते बि गहरा असर पिया। छो त खिलाफ़त तहरीक उथी ई लाड़काने ज़िले मां हुई। तंहिंमें फ़क़ीर साईं ऐं संदसि नंढे भाउ बख़्शल चंद इनकलाबी शेर लिखिया। उनखां पोइ जल्दी हिकु ॿी तहरीक हारी तहरीक जनम वरितो। जंहिंजी सरवानी हैदर बख्श जतोई करे रहियो हो। जॾहिं हैदर बख्श जतोई इलेक्शन में बीठा त फ़क़ीर साईं खेसि साथ ॾियण जो यकीन ॾियारियो। मुखालिफ़ उम्मीदवार हाजी ख़ान कलोड़े फ़क़ीर साईं जिन खे केतिरनि ई क़िस्मनि जूं आछूं कयूं, पर फ़क़ीर खे इहो ख़्यालु थियो त ग़रीबनि ऐं मिसकीननि जी ख़िदमत कजे। जिते बुखूं आहिनि उञूं आहिनि उते कमु करण जी सख़्त ज़रूरत आहे। पोइ फ़क़ीर जा नंढचनि हारियनि ऐं पोरियतनि में होश ऐं जोश जाॻाइण लाइ कई इनकलाबी नज़म चया। करे सुजागी जल्दी जागी हारी थियो होशियार, पगड़ उथिया अथव खून पीअण लाइ। हारी तहरीक जे दौर खां वठी फ़क़ीर साईं पंहिंजे सचनि पुरजोश शेरनि करे हारियनि ऐं पोरियतनि में तमामु घणो मशहूरु हुआ। छो त फ़क़ीर साईं यकतारे ते अकेले सिर पंहिंजी धुन में तोड़े हर मेड़ाके में ॻाईंदा हुआ।